ध्रुव, ये चाल असा सा केर पियो खेॾे ऐं मीर जा कन केर पियो भरे। का ॻाल्हि सम्झ में नथी अचे यार। मीर असां सां कहिड़ी चाल थो खेॾे, मीर असांजे खिलाफ़ छा थो करे, मीर जा कंहिं कन भरिया आहिनि, इहा जल्द ख़बर पइजी वेंदी। पर नवाब खान असां सां सचो न आहे। ध्रुव, तुंहिंजे चवण जो मक़सदु त मीर सां गॾु हिन चाल में नवाब बि शामिल आहे। खणी जे शामिल न हुजे, पर नवाब खान जी सच्चाई ॾेखारे हा न त पुलिस खे पले सघे पियो। सूबेदार इकबाल नवाब जो ख़ासि माण्हू आहे यार, उनखे एतिरो बि न रोकी जो तुंहिंजो निकाह थी वञे। तूं सही थो चवंदो आहे। इहो उन वक़्तु मूं बि ॾिठो। नवाब खान सूबेदार जे मथां बहाना बि ज़ोर कोन रखियो। जेकॾहिं थोरो बि ज़ोर रखे सा यार मुंहिंजो निकाह थी वञे। मूंसां सूबेदार त सबूर करे हा, पर नवाब खान न पियो चाहे त तुंहिंजो इन छोकिरी सां निकाह थिए हा। जेकर हिन केस मां असांखे आज़ाद थियणो आहे त पोइ पाण खे असुल कातिल जी जांच करणी पवंदी ऐं उन खिलाफ़ पाण खे पका सबूत गॾु करणा पवंदा। पर उन जे लाइ पाण खे हितां आज़ाद थियणु लाज़मी आहे। खून जो केस आहे मूंसां, एतिरो जल्दी असां ॿाहिरि निकिरण वारा न आहियूं। ॿाहिरि असांजो को बि हमदर्द कोन्हे मूंसां जो असुल कातिलनि ते पहुचे। ऐं मीर त असांखे दुश्मन थो सम्झे। ॿिए हंधि हो जांच कंदो ई कोन। सुभाणे नवाब खान सां जी मुलाक़ात ते उनजे ॻाल्हाइण खां पोइ उनजी नियत जी ख़बर पवंदी। असांखे आज़ाद ॾिसण थो चाहे या असांजी गिरफ़्तारीअ में ख़ुशि। ख़बर नथी पए त आख़िर ही थी छा रहियो आहे। मूसा जी शादी खे बर्बादी में तब्दील कयो त कयो कंहिं? छा वाकई मूसा मीर जी भेण जो क़ातिल थी सघे थो या इहा नवाब खान जी का चाल? बाबा साईं, जेकर नवाब खान मूसा खिलाफ़ साज़िश करे हा त पोइ मूसा सां ठाह करण जी कोशिश छो कई? अकबर, जेकॾहिं मूसा नवाब खान सां ठाह न करे त मीर कॾहिं बि मूसा जे मथां शक न करे हा। मूंखे त लॻे थो नवाब खान मीर खे यकीन ॾियारण जे लाइ मूसा सां पहिरियों ठाह कई, ऐं जॾहिं मीर खे यकीन अची वियो त मूसा जे ठाह खां पोइ नवाब खान मीर जी भेण खे माराए। भला जेकॾहिं मूसा कातिल न आहे न त पोइ मीर जो शक भला मूसा ते कीअं थो वञे? ॿी ॻाल्हि त दरिया खाने जे कुल्हे ते गोलीअ जो निशान आहे। या मीर मूंसां ॻाल्हि कई हुई, ॿुधायो ई मूंखे त कातिल जे कुल्हे ते गोलीअ जो निशान ऐं मीर खे मूं ई सलाह ॾई FIR में उनजो नालो ॾियण जो चयो आहे। पर सोचण जी ॻाल्हि इहा आहे त जिथे मीर जी भेण जो लाश मिलियो उते दरिया खाने मूसा पहुता कीअं ऐं इन मीर खे ॾसु कंहिं ॾिनो? ॻाल्हि सम्झ में नथी अचे अकबर। हीअ वॾी का साज़िश आहे। सच पुछी त हीअ वॾी साज़िश आहे ऐं इहा साज़िश नवाब खान खां सवाइ ॿियो त केरु थिए ई नथो सघे। हाणे नवाब खान मीर खे माराइण में देरी न कंदो। नवाब खान मीर खे मारण में हाणे तकड़ न कंदो। हू पहिरियां मूसा जी सज़ा जो इंतज़ारु कंदो। जॾहिं मूसा खे सज़ा लॻंदी न तो नवाब खान मीर खे मारींदो। पोइ त सम्झो न कमीणे जा सभु रस्ता साफ़, ऐं पोइ कंदो नवाब खान असां ॾांहुं रुख। ऐं जॾहिं असां ॾांहुं रुख कंदो त नवाब खान जी सभिनी चालुनि तां मां पर्दा खणंदुसि। मां बेगुल खे फोन कयां, चवांसि त तुम्हारे भाइटे जो बिलो थी वियो आहे, उनजी शादी थी वेंदी, हू पंहिंजी कुंवार सां वञी गॾु रहंदो, बाक़ी रहंदो तुम्हारो भाउ। इन जो बिलो करे जान छॾायूं, पोइ थी तूं खां ॿई अकेला हिन घर में। छासी मालिक आहे? हा हा, माना मूंखे मारण लाइ तूं पहिरियां ई सोचो वेठो त सालूअ खे मारणो आहे, घर ख़ाली करणो आहे। अरे हेॾे तोखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां, जेकॾहिं इहे थियो बि न त
त सॼो असां इल्ज़ाम मीर जे मथां आणींदासीं, जान छुटी पवंदी आहे। मूंखे मारे बि छॾी, इल्ज़ाम बि मीर जे मथां हणी छॾी। हा माना तुंहिंजे ज़हन में इहो बि थो हले त सालू खे मारणो आहे, इल्ज़ाम कंहिंजे मथां हणणो आहे, हीअं करणो आहे, पुलिस खां बचणो आहे। शर्म कोन थो थिए? तुंहिंजी ज़ाल जो सॻो भाउ आहियां, कुझु त हया कर। हा सही, भाइरनि जहिड़ा कम करे छॾिया अथव। भेण जी कॾहिं इज़त कयव? भेण जे मुड़ुस जी कॾहिं इज़त कयव? असांखे लेखियो बि कोन। भेण हुते वेठी आहे, उनजो मुड़ुस हिते वेठो आहे, ऐं तव्हां बुत लॻा फिरंदा रहो थो आहे। कोन्हे, उहा ई त कोन्हे, उहा त पाण वई आहे न घर छॾे, मूं त कोन हुनखे कढियो आहे। जॾहिं उहा पाण वई आहे, वरी बि मां तोखे रहाए वेठो आहियां, खाई थो पी थो, को कमकार करी थो, अञा कहिड़ी तव्हांजी मां इज़त कयां? इज़त त तोखे ख़बर बि न आहे, इज़त चइबो छा कया? इज़त तव्हां खां 2 किलोमीटर परे रहंदी आहे। इज़त तव्हांजे घर में हुजे हा त ज़रूर का माई रखो आहे। माई कान्हे माना तव्हां वटि इज़त ई न आहे। तूं छड़ो छांड कन पटियो फिरंदो थो वठी, ऐं मां वरी पंहिंजी ज़ाल पंहिंजे घर मोकिले तोसां गॾु गॾु वेठो आहे। अञा हाणे छा कयां मां? मां त तोखे मिनत कोन कई आहे न त तूं मूंसां हिते गॾु रह। वञ त पंहिंजी ज़ाल ॾे। तो छा रहंदुसि? तो छा जिंदगीअ में घटि हिक ॿिए को माण्हू हथ ॾे, सुभाणे चवनि त अकेलो माण्हू काहेलो, ॿ त ॿार है, हिन महिल असां 12 ॼणा हूं सम्झो। मूंखे त ईअं थो लॻे ॼण मां को ढोर आहियां ऐं तूं चिचड़ आहीं जेको छॾी नथो पचर। चिचड़ चयो अथई ढोर खे, ढोर चयो अथई चिचड़ खे, मूंखे छा चई? मीर मूंसां जो कमु थी वियो आहे, मूंखे वक़्त खां बुलंद घुर्जे। जेकर तूं मुंहिंजो साथ नथो ॾी न त मां वक़्त सां अकेलो ई विढ़ंदुसि। सोडल तोखे अकेलो कोन छॾ, तो ॾुखे वक़्त में मुंहिंजो साथ ॾिनो आहे त पोइ मां बि तुंहिंजो भरपूर साथ ॾींदुसि। मीर जेकर इहा ॻाल्हि आहे न त पोइ पलांद करण में डर छो? डर न आहे सोडल, बख्शल खे अॼु वक़्त जे पोयां छॾियो, पाण खे ॼाण वठी न्यापो ज़रूर कंदो। ठीक आहे मीर, वक्त के चक्कर में मां तो फसाया, बाकी वक्त के लेटाण तव्हांजो कम आहे। बख्शल तू वक्त जो पीछो कर, जी वक्त गोठ खां ॿाहिरि निकिरे तू असांखे न्यापो। बख्शल इन कम में हाणे देर न थियणु घुर्जे। ठीक आहे सोडल, जांच करे शाम जो तव्हांखे ॿुधाए छॾींदुसि, पर हा उतां वक्त घर सही सलामत न पहुचे। ने वक्त के पूरो महीनो खट ते लेटाए छॾींदुसि, छो त उनखे ख़बर ई न आहे त मीर जो पहुचणो गोलीअ खां वधीक घाव ॾींदो आहे। बख्शल तू हींअर ई ॻोठ जे ॿाहिरां वञी वेही रहो, जी वक्त ॻोठां निकिरे तू मूंखे न्यापो कर। बस इहो वक्त साम्हूं अची वञे, पोइ असां ॼाणूं वक्त ॼाणे। ठीक आहे मीर, मां हिनमल जो हिनमल उन तरफ़ वञा थो, तव्हांखे शाम ताईं ख़बर पइजी वेंदी। सोट मूंखे सही सही ॿुधाए त तूं हिते कहिड़ी नियत सां आयो आहीं? सोट हक़ीक़त ॿुधाए, छा नाराज़ न थींदी? कोन थींदसि नाराज़, तूं ॻाल्हि कर। मां हिते तोसां शादी करण लाइ आयो आहियां। तुंहिंजो दिमाग़ ख़राब थियो आहे छा? तूं छा सम्झो आई त मां तोसां शादी कंदसि? जेकॾहिं मुंहिंजो दिमाग़ ख़राब न हुजे हा न त मां हिते कॾहिं बि न अचां। मुंहिंजो निकाह मीर सां थियल आहे। मीर जे मौत खां पोइ मूंसां निकाह करे सघी थी न? उन खां पहिरियां ई मीर तोखे पूरो करे छॾींदो। जेकॾहिं मीर मूंखे मारे थो विझे न त तुंहिंजे मथां का बि मयार कोन्हे, पर जे मीर पूरो थी थो वञे त तोखे मुंहिंजे बारे में सोचणो पवंदो। जेकॾहिं इन ॻाल्हि जी ख़बर बाबा खे पई त ख़बर आहे तोखे त बाबा तोसां कहिड़ो असर कंदो? राणी मूंखे पूरी उमेद आहे त तूं चाचा ऐं मूंखे विराइण जी कोशिश न कंदी, पर जेकॾहिं तो ईअं कयो त तोखे हासिल करण लाइ चाचा साईं खे पंहिंजे रस्ते तां हटाए छॾींदुसि। अॼु ख़बर पई त तूं हिते कहिड़ी नियत सां आयो आहीं। बाबा अचे घर में त मां सभु कुझु हुनखे ॿुधायां थी। तूं कहिड़ी बि हक़ीक़त चाचा साईं खे ॿुधाए, पर हू तुंहिंजी कंहिं बि ॻाल्हि ते यकीन कोन कंदो। चाचा उन ॻाल्हि खे तस्लीम कंदो जेका हुन सां मां कंदुसि। मां उन करे चाचा ऐं मुंहिंजे विच में तूं इख़्तिलाफ़ पैदा नथी करे सघी मुंहिंजी राणी। जेतिरो मां हिनखे सम्झंदी हुयसि न, हे त उन खां वधीक कमीनो निकितो। सिजावल खान
कंहिं बि हिक माण्हूअ जो हथ तव्हांखे ॾियणो पवंदो। शेर अली NC दाख़िल कराई आहे। जेकॾहिं मूं गिरफ़्तारी न कई न त उहो होश मां निकिरी वेंदो। होश मां निकिरे थो त निकिरण ॾिस। बाक़ी हुन ते गोली हलाइण में हथ कंहिं ॿिए जा आहिनि। तव्हां त चओ था त कंहिं ॿिए जा हथ आहिनि, पर हू त तव्हांजो नालो ॾेई चुको आहे। बाक़ी जेकॾहिं तोखे शौक़ु आहे ऐं चवीं थो त मां हाज़िर आहियां, मूंखे वठी हल। बाक़ी कंहिं बि पंहिंजे माण्हू जो हथ तोखे कोन ॾींदुसि। खणी जो शेर अली तो ते ज़ोर विझंदो, पर फिलहाल तोखे का बि गिरफ़्तारी नाहे करणु। हा नवाब खान, हा सिजावल खे त गिरफ़्तार कोन कंदुसि, पर हुन जे कंहिं न कंहिं माण्हूअ खे गिरफ़्तार करे फॉर्मेलिटी त पूरी करणी पवंदी न। सजावल मथां थोरो करे छॾ ऐं कंहिंखे गिरफ़्तार न कर। जॾहिं को बि गिरफ़्तार न थींदो त यकीनन शेर अली पंहिंजे आपे मां ॿाहिरि निकिरी वेंदो ऐं सजावल ऐं शेर अली आमूं साम्हूं थींदा। मां बि इहो ई थो चाहियां त शेर अली ऐं सजावल पाण में टकरियल हुजनि ऐं मुंहिंजे मथे जो सूर न वधे। हाणे जेको चयो मां उहो ठीकु आहे सिजावल खान, मां का बि गिरफ़्तारी कोन थो कयां ऐं मां वापसि थो वञां। ही मुंहिंजो तुंहिंजे मथां ॿियो थोरो अथई। जॾहिं वक़्तु अचे त इहो थोरो लाहींदो। ज़रूर। बाक़ी इक़बाल इहो तुंहिंजो थोरो लाहींदासीं। पोइ मूंखे इजाज़त ॾियो सिजावल खान। बाबा साईं, मूं इहो सोचियो बि न हो त सूबेदार ईअं मोटियो हलियो वेंदो। मूं बि इहो ई सोचियो त गिरफ़्तारियूं ज़रूर कंदो, पर हू त वॾे मथां थोरो कयूं हलियो वियो। इहो इक़बाल सूबेदार मुंहिंजे मथां एॾी महिरबानी करे छो वियो? कुझु सोचणो पवंदो ऐं जांच वठणी पवंदी। ॻाल्हि छा आहे? मूंखे चङी तरह ख़बर आहे त इहो सूबेदार जंहिंजी अख में सूअर जो वार आहे, अलाए छो का बि गिरफ़्तारी नथो करे, न कंदो। हाणे असांखे प्लान करणो पवंदो ईअं सिजावल सां। वॾा, असांजो प्लान बि अञा रहियल आहे। मोहब्बत सब हिसाब किताब गाए वजाए वठंदो आहे शेर अली। सिजावल छा थो सम्झे पंहिंजो पाण खे त मां हुनखे बख़्श करे छॾींदुसि? वॾा, कोई छाजो इंतज़ार आहे? जो दुश्मन में टाकोड़ा जो मन इंतज़ार आहे रुगो सिज लहण जी। सिज लहंदो ऊंधे थींदी रात थींदी। का बि रात खाली नाहे छॾणी। हर रात जो सिजावल जे ॻोठ में अंदर घिरी टाकोड़ो मचाइणो आहे। पोइ इन सिजावल खे ख़बर पवंदी मुंहिंजो नालो मुंहिंजे पीउ मां ईअं न रखियो हो शेर अली। हिन बब्बर शींहं जो चबो ई हिकिड़ो मुड़स जट। तूं पंहिंजो पाण खे छा थो सम्झी सिजावल? मां तॾहिं त चवंदो आहियां 100 गिदड़ मिली करे बि बब्बर शींहं जो कुझु बि बिगाड़े नथा सघनि। बब्बर शेर सां हिन सिजावल वेर विधो आहे। वेर विझी पंहिंजे मौत खे दावत ॾिनी आहे। चाचा साईं, दुश्मन असांजी ताड़ में आहिनि, उनजे करे तव्हांखे कुझु ख़्याल में रहणो पवंदो। तूं मुंहिंजो ख़ौफ़ न कर, तूं रुगो पंहिंजो ख़्यालु कर। मां दुश्मन जी हर चाल खां चङी तरह वाक़िफ़ थी वियो आहियां। तव्हां मुंहिंजो को भुल को न कयो चाचा। तूं दुश्मननि जी चालनि खां वाक़ुफ़ आहीं, पर दुश्मन मूंखां ख़ौफ़ज़ादा रहंदो आहे। मुंहिंजा दुश्मन मुंहिंजे साम्हूं कॾहिं बि कोन ईंदा, छो जो उन्हनि खे ख़बर आहे त बहावल ओहो बिल्डोज़र आहे। माण्हू त छा पत्थरनि जो बि सुरमो करे छॾंदो आहे। जॾहिं हिन मुंहिंजे साम्हूं आया साह साह में कोन मापंदनि।
हा चाचा साईं, दुश्मन असांजे साम्हूं कॾहिं बि अचण जी कोशिश कोन कंदा। बाक़ी हा, पोयां चोरीअ वार करे सघनि था। साम्हूं जेॾीमहिल आया न, कीरे फाड़े उछलाए छॾींदोसान। बाक़ी जे कुत्ते वांगुरु चोरी चक हणी आ त पोइ हिन खे छा कबो? न चाचा साईं, हाणे दुश्मननि खे का बि माफ़ी न आहे ॼणी। ऐं हाणे वक़्तु अची वियो आहे त असां मीर जी जांच करे ऐं उन्हीअ खे पूरो कयूं। जेकॾहिं तव्हांजी इजाज़त हुजे चाचा त मां मीर जे पोयां निकिरां थो। रुगो मीर जी जांच कर, हुनखे ख़तम करण लाइ ॿई गॾिजी निकिरंदासीं। त पोइ तयारी करे छॾ चाचा साईं। ॾींहं ॿिनि में मीर जी पक्की जांच करे अॼु तव्हांखे ॿुधाईंदुसि। जंहिं ॾींहुं इहा ख़बर खणी आए न, उन ॾींहुं मीर जी ज़िंदगी जो आख़िरी ॾींहुं हूंदो। अॼु मां तोखे आज़ाद थो कयां, पर माण्हुनि खे ॿाहिरि तूं उहो ई ॿुधाईंदे जेको मूं तोखे सम्झायो आहे। पर जे उनजे ख़िलाफ़ तूं कंहिंखे हक़ीक़त ॿुधाई त पोइ यादि रखिजे, तोखे मोहलत न मिलंदी ऐं हितां तुंहिंजो लाश वेंदो लाश। ग़लती न थींदी नवाब खान। हिन में तुंहिंजी भलाई आहे। हाणे तूं वञी सघीं थो। बाबा साईं, तव्हांखे पूरी पक आहे जो ही ॿाहिरि वञी पंहिंजो वात कोन खोलींदो? जेकॾहिं हीअ वात खोली दो त माण्हू हिनखे गद्दार सम्झंदा। इन करे हिनखे वात बंदि रखणु हिन जी मजबूरी आहे। हूअं बि वात खोलींदो त मारे वेंदो, पोइ हुनखे असां मारियूं या मीर? वरी बि तव्हां हिन मथां नज़र रखो। ऐं ॿी ॻाल्हि त मीर खे अञा कुझु मोहलत ॾियो। जीअं ई मूसा खे सज़ा ईंदी न, तीअं ई असां हिन मीर जो कमु पूरो करे छॾींदासीं। बाबा साईं, छा तव्हां मूसा खे आज़ाद कोन कराईंदो? ज़रूरु आज़ाद कराईंदोमांसि, पर कुझु साल जेल जी हवा खाए हिन जी आकड़ लहे पोइ मूसा खे आज़ाद कराइबो त जीअं हू अची मुंहिंजे पेरनि ते झुके, पोइ मूसा खे माफ़ कयो वेंदो। पहिरियां मूं तोसां घर आबाद करण जी कोशिश कई त मुंहिंजे सॻे भाउ मूंसां धोखो कयो ऐं मुंहिंजी ज़िंदगी बर्बाद करे छॾी। ऐं ॿीहर घर आबाद करण जी कोशिश कई त तो मुंहिंजो घर बर्बाद करे छॾियो। मूंखे पंहिंजे भाउ खां वधीक तो ते भरोसो हो। मीर, मूंखे तो मां इहा उम्मीद न हुई। मोमल, मूं तोखे को बि धोखो न आहे। मां त बसि पंहिंजी भेण जे कातिलनि खे सज़ा ॾियण जी कोशिश में आहियां। मीर, मूसा तुंहिंजी भेण जो कातिल कॾहिं बि नथो थी सघे। मूसा जे मथां इहो भरोसो मूं बि कयो हो, पोइ बि हुन मूंसां धोखो कयो। हिकु तरफ़ मूसा गॾिजी मुंहिंजी भेण खे ॻोल्हींदो रहियो ऐं ॿी तरफ़ मुंहिंजी भेण खे क़ैद में रखी हुनजे मथां ज़ुल्म कंदो रहियो। हाणे तूं ई ॿुधाए त अहिड़ो माण्हू छा तोसां वफ़ा करे हा? तूं छा सॼी ज़िंदगी हुन सां ख़ुशि रही हा? ख़ुशि त मां हींअर बि न आहियां। हींअर बि मुंहिंजी ज़िंदगी बर्बाद आहे। मोमल, तुंहिंजे लाइ मां पंहिंजी भेण जे कातिलनि खे माफ़ नथो करे सघां। हा, बाक़ी तुंहिंजे लाइ मां दुआ करे सघां। मीर, मूंखे तुंहिंजी दुआउनि जी ज़रूरत न आहे। मां जेतिरी तोसां मोहबत कंदी हुयसि, उन खां वधीक तोसां हाणे नफ़रत कंदी। तूं छा मोमल, जेकॾहिं सॼी दुनिया बि मूंखां नफ़रत करे त बि मां पंहिंजी भेण जे कातिलनि खे कोन छॾींदुसि। मुंहिंजे घर खे त अलाए कंहिंजूं नज़रूं लॻी वई। ॿियो चकर आहे, पुट मूसा जी शादी थींदे थींदे रुकिजी थी वञे। अलाए कॾहिं सणाई थींदी, इहा शादी थींदी अलाए कोन थींदी। जिंदा हूंदुसि अलाए मां कोन हूंदुसि। हलो, मां त चवां थो त तुंहिंजो भाग भलो आहे जो इहा शादी रुकिजी वई कोन थी। करे छा थो? मुंहिंजे पुट जी शादी न थी थिए, तूं त चई त भाग भलो आहे। हाणे ॾिस, मुंहिंजी ॻाल्हि ॿुध, मिसाल ॻाल्हि आहे, तुंहिंजो पुट मूमल सां शादी करे
मूमल कंहिंजी भेड़ आहे? मूमल बचुल जी? बचुल सां तुंहिंजो इश्क बि थो हले। जे सुभाणे मूमल सां हुनजी शादी थी वञे त मूमल थी तुंहिंजी नुंहुं ऐं नुंहुं जी जेकी भेड़ आहे उहा छा थी? उहा धीउ जे बराबरि थी न। पोइ तूं धीउ सां शादी करे मुंडी बि नथो वञी, एॾो सारो थियो ई न न ईअं कोन्हे। असांजे ॻोठ में हेॾा साम्हूं घर आहे, उन में ईअं थियो आहे, ॿिनि भेनरुनि सां हिकिड़े पीउ शादी कई आहे, ॿिए पुट शादी कई आहे। उन्हनि ते त कंहिं एतिराज़ कोन कयो। उन्हनि ते एतिराज़ केरु करे? पाण में शर्म माण्हू में कोन्हे त ॿियो एतिराज़ केरु छो कंदो? आहे तो में त आहे न। तो में त आहे। पोइ आहे त बसि शर्म अथई त या मूमल मां हथ कढो या बचुल मां हथ कढो। हा पोइ भला इहो बि सही आहे, मूमल मां हथ कढूं था, बचुल मां हथ कीअं कढंदो? चरियो ई छा सालनि जो वास्तो? बाबा मूंखे ख़बर आहे त तूं मुंहिंजी ॻाल्हि ते यकीन न कंदे, पर इहा हक़ीक़त आहे। तूं थी चवीं त वक़्तु मूंखे मारणु आयो, वक़्त खे अलाए केतिरा मौक़ा मिलिया, उहो त मूंखे मारे छॾिया। पर इन ॻाल्हि न आहे मुंहिंजी मां। वक़्तु मूंखे अॻ में ई चए बाबा त तूं मुंहिंजी ज़बान मथां कॾहिं बि एतबार न कंदी। अम्मा तो सफ़ा ॿार, तोखे वक़्तु ॿुधायो आहे त मां चाचा खे मारणु आयो आहियां। कसम सां बाबा, हुन मूंसां इहा ॻाल्हि कई आहे। अम्मा वक़्तु तोसां भोग करायो हूंदो, तोखे चिड़ायो हूंदे, मां चाचा खे हिते मारणु आयो आहियां। बाबा वक़्तु मूंखे ॿुधायो आहे त हिते हू कहिड़े मक़सद लाइ आयो आहे। वो इन्हे जे करे वक़्त जे मथां मूंखे पूरो पूरो इतबार आहे। तोखे हुन जी ज़बान ते यकीन नथो अचे, पर तूं बि मूं वांगुरु केॾीमहिल वक़्त ते इतबार कंदी। बाबा खे कीअं सम्झायां त वक़्त ते के ॿिए मक़सद लाइ आयो आहे। चाचा आरिफ, मूसा ऐं दरिया ख़ान मूंखे किथे मिलंदा? पुट नज़ीर, मूसा ऐं दरिया ख़ान तोखे लाकब में मिलंदा। लाकब में? हा पुट सारंग, उन्हनि खे खून जी सज़ा में बंदि कयो अथनि। वॾी साज़िश जो शिकार थी विया आहिनि चाचा। पुट नज़ीर, कहिड़ी साज़िश? चाचा जेका बि हक़ीक़त आहे न, उहा उन्हनि खे ॿुधाईंदुसि। पुट नज़ीर, जेकॾहिं हुननि जे न फ़ाइदे जी ॻाल्हि आहे, पोइ तूं हींअर ई वञी हुननि सां मिल। ठीकु आहे चाचा, मां हींअर ई निकिरां थो। मूंखे हुननि सां मिलणो ई पवंदो। पुट सारंग, मूंखे अॻु में ई शक हो त मूसा ऐं दरिया ख़ान सां साज़िश कई वेंदी। चाचा हाणे छा थींदो? बहरहाल अलाह भलाई कंदो। जी मीर, सोडल इन वक्त किथे आई? बाल जे ॻोठ जे ॿाहिरां मां ई बशकल बीठल आहियूं। मोटरसाइकिल आहे तव्हां वटि? हा हा आहे। बख्शल के छॾे हिते तूं मोटरसाइकिल का है असांजे ॻोठ तरफ़ अच। मां तोखे ॿाहिरें रोड वटि मिलंदुसि। हा मीर, मां अचां थो। होटल मीर खे खणी स्टाफ वारी होटल ते अच। मां बि उते होटल ते अचां थो। तूं हल, असां उते पहुचूं था। बख्शल, तो छा समझो त तुंहिंजी गद्दारी लिकी वेंदी? न बख्शल न, मां हींअर जो हींअर हाणे ई थाणे ते वञी मूसा ऐं दरिया ख़ान खे ॿुधायां थो तुंहिंजी गद्दारी जो, ऐं वापसी में मीर खे बि सॼी हक़ीक़त ॿुधायां थो। पोइ ॾिसां त तूं उन्हनि खां कीअं थो ज़िंदा बची। सोप सीरियल तकरार तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में। विजिट कयो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।